सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूद सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। सलाम क़बूल कंदा। मोज़िज़ सामाईन, अॼु 21 फरवरी जो ॾींहुं आहे ऐं अॼोके ॾींहं खे सॼी दुनिया जी जेके बि क़ौमूं आहिनि उहे ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हाए रहियूं आहिनि। पर सिंध में सूरत हाल ॿी आहे। मुसलसिल बदअमनियूं, नाइंसाफ़ियूं, हक़ तलफ़ियूं ऐं निंदड़काई जो आलिम उहो मौजूदु आहे। हिते जीअण जो हक़ ई फुरियो वियो आहे। यानी को माण्हू इबादत नथो करे सघे, को माण्हू सफ़र नथो करे सघे, को माण्हू तालीम नथो हासिल करे सघे। यानी समूरियूं इंसानी आज़ादियूं या इंसानी हक़ उहे सभु किबाटिया विया आहिनि ऐं हिकिड़ो अहिड़ो रवैयो आहे जेको आऊं त ईअं चवंदुसि त शायदि तारीख़ में ही पहिरियों मिसाल आहे कॾहिं कंहिं फातिह क़ौम ब पंहिंजे मफ़तू क़ौमनि सां अहिड़ो हशर कोन कयो जहिड़ो पाकिस्तान जे ठहण खां पोइ सिंध सां हशर कयो वियो। हितां जे वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो। मतिलब त को बि इंसानी हक़ उहो हिते सलामत नाहे ऐं सिंध मुसलसिल साणस जेके नाइंसाफ़ियूं थियनि पियूं उन जे ख़िलाफ़ वक़्त ब वक़्त आवाज़ उथारींदी पई रहे। धरना, मुज़ाहिरा, हड़तालूं, कॉन्फ्रेंसूं, यादाश्तनामा वेंदे एतिरे क़दर जो असेंबली जा, सिंध असेंबली जा ठहराव उन्हनि सभिनी शयुनि खे का बि अहमियत नथी ॾिनी वञे। अॼु जॾहिं सॼी दुनिया मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाए पई, उन में सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध जो हर शहर, सिंध जो हर रोड,
अॼु एहतजाज कंदड़ माण्हुनि सां भरियो पियो आहे। धरना आहिनि, मुज़ाहिरा आहिनि, कॉन्फ्रेंसूं आहिनि ऐं सिंधी ॿोली जी अहमियत ते मुज़ाकरा आहिनि। सिंधी ॿोली जी हिकिड़ी पंहिंजी तमामु वॾी तारीख़ आहे। जेकॾहिं असां ॾिसंदासीं त पाकिस्तान में जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि ॿोलियुनि में सिंधी ॿोली क़दीम ॿोली आहे। सिंधी ॿोली में सभ खां पहिरियों ई किताब लिखिया विया, वेद लिखिया विया, सियासत ते किताब लिखिया विया, हिकमत ते किताब लिखिया विया, मज़हब ऐं अखलाकियात ते किताब लिखिया विया ऐं उन खां पोइ सॼो सिंधी लोक अदब जेको आहे पाकिस्तान जूं जेके बि क़ौमूं आहिनि उन्हनि क़ौमुनि में असां ॾिसंदासीं त सिंधी लोक अदब शाहूकार लोक अदब आहे, जंहिंमें इंसानी सभिनी जज़्बनि जी तर्जुमानी थियल आहे ऐं उन हेॾी सारी शाहूकार ॿोली जेका हज़ारे सालनि ताईं सिंध जी क़ौमी ॿोली रही। बरतानिया जॾहिं सिंध ते 1843 में कब्ज़ो कयो त सिंधी ॿोली खे सिंध जी क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वियो। अरबी सिंधी रस्म उल ख़त ठाही वई ऐं उन खां पोइ हिकिड़ो हुकुमनामो जारी कयो वियो त सिंध में जेका बि ऑफिसनि जी लिख पढ़ थींदी या माण्हू दाद रसी लाइ का दरख़्वास्त ॾींदा त उहा सिंधी में लिखी वेंदी। जेकॾहिं कंहिं ॿी ॿोली में लिखियल आहे तॾहिं बि उनजो तर्जुमो सिंधी में जेकॾहिं थियल न हूंदो त उहा दरख़्वास्त ॿुधण में ई न ईंदी। सिंधी ॿोली खे तमामु वॾी अहमियत मिली ऐं सिंधी ॿोली जे फलाह ऐं बहबूद लाइ तमामु वॾो कमु कयो वियो। बरतानवी सरकार इहो बि कानून पास कयो त जेकॾहिं को ऑफिसर भले अंग्रेज़ हुजे पर उहो जेकॾहिं सिंध में सर्विस थो करे त 6 महीननि ताईं हुनखे सिंधी ॿोली सिखणी आहे। जेकॾहिं उहो सिंधी ॿोली नथो सिखी सघे त पोइ हुनखे नाल करार ॾेई सिंध मां वापसि घुरायो वेंदो। त एॾी वॾी अहमियत सिंधी ॿोली खे धारिन ॾिनी, यानी अंग्रेज़ फातेह हुआ ऐं सिंध मफ़तूह हुई, पर फातेह अंग्रेज़नि मफ़तूह सिंधी क़ौम जी ॿोली खे तस्लीम कयो ऐं उनजे फलाह ऐं बहबूद लाइ कमु कयो ऐं सख़्ती सां सिंधी ॿोली जे निफ़ाज़ जा कानून ठाहिया। सिंधी क़ौम पाकिस्तान जी जेका तहरीक हली उन तहरीक में सिंधी क़ौम अॻियां हुई, पर नतीजे में जॾहिं करारदाद पाकिस्तान लाहौर में पास कई वई त उन में बि इहो त क़ौमनि जा जेके क़ौमी पाकिस्तान में शामिल जेके बि मुल्क आहिनि उन्हनि जी तारीख़ सकाफ़त ॿोलियूं उन्हनि जो एतिराम कयो वेंदो। पर पाकिस्तान ठहण खां पोइ सिंधी ॿोली खे को बि मर्तबो न ॾिनो वियो। बरतानवी दौर में जेका सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जी हैसियत हुई उहा ख़तमु कई वई। उन जॻह ते उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु पाकिस्तान में तस्लीम कयो वियो। हुअणु तीअं खपंदो हो त
पाकिस्तान में शामिल जेके क़ौमूं हुयूं, जिन में बंगाली हुआ, सिंधी हुआ, बलोच हुआ, पख्तून हुआ, पंजाबी हुआ, सराइकी हुआ, त उन्हनि ॿोलियुनि खे पाकिस्तान जूं क़ौमी ॿोलियूं तस्लीम कयो वञे हा, पर ईअं न थियो। न बंगाली ॿोली खे क़ौमी ॿोली तस्लीम कयो वियो, न सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तस्लीम कयो वियो, न पंजाबी खे तस्लीम कयो वियो, न बलोची खे तस्लीम कयो वियो, न सराइकी खे, न पख्तून ॿोली खे, पश्तो ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वियो। पर जेके पनाहगीर माण्हू जिन्हनि विरहाङे में हिते आया ऐं हितां जे माण्हुनि हुननि खे पनाह ॾिनी, हुननि खे जीअ में जायूं ॾिनियूं, उन आयल माण्हुनि जी ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वियो। सिंधी में पहाको आहे त आई टांडो खणण थी वेठी बोरचारी। त जेके माण्हू पनाहगीर हुआ, जिन्हनि पनाह वरिती, उन्हनि जी ॿोली खे क़ौमी ॿोली तस्लीम कयो वियो। ऐं हिते जेके तारीख़ी क़ौमूं, जेको पाकिस्तान हिकु तारीख़ी क़ौमनि जो विफ़ाक़ हो, उन में इंसाफ़ जी तक़ाज़ा त इहा हुई त उन्हनि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे हा, पर उन दर्जे ॾियण जे बजाए उर्दू ॿोली खे, जंहिंजी हिते का बि हैसियत, का तारीख़ी का बि हैसियत न हुई, न उहा सिंध में पाकिस्तान में ठहण खां अॻु में ॻाल्हाई वेंदी, न उहा बलोचिस्तान में ॻाल्हाई वेंदी, न उहा बंगाल में ॻाल्हाई वेंदी, न उहा पंजाब में ॻाल्हाई वेंदी, न उहा पख्तूनिस्तान में ॻाल्हाई वेंदी। उहा पाकिस्तान जे कंहिं बि रियासत में उहा ॻाल्हाई न वेंदी हुई। उन ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वियो, जिते तमामु वॾा एहतजाज थिया। बंगाल में वॾो एहतजाज थियो बंगाली ॿोली खे क़ौमी ॿोली बनाइण जे लाइ, ऐं इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ त उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु जॾहिं तस्लीम कयो वियो त बंगालियुनि उन ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया, बंगालियुनि उन शइ खे तस्लीम न कयो। ऐं साॻी तरह सिंध बि शुरू खां वठी हिन वक़्त ताईं इहो मुतालबो कंदी रही, इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ एहतजाज कंदी रही ऐं मुतालबो कंदी रही त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वञे। पर उन्हनि मुतालबनि ते को बि जेको सो ध्यानु न ॾिनो वियो, उन्हनि एहतजाजनि ते को बि ध्यानु न ॾिनो वियो। ऐं हिकिड़ी ॾाढ मुर्सी तौरु उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वियो। नतीजे में बंगाल में एहसास महरूमी पैदा थी ऐं अॻिते हली उहो मशरक़ी पाकिस्तान, बंगाल जेको मशरक़ी पाकिस्तान जे नाले में पाकिस्तान जे विफ़ाक़ में शामिल हो, उहो वॾी रतो छाण खां पोइ पाकिस्तान खां धार थियो। यानी पाकिस्तान जे वजूद जो टुकड़ा टुकड़ा थी वियो, पर हुक्मरान पंहिंजे ने ज़िद तां न लथा ऐं उन्हनि उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम करण वारी जेका ॻाल्हि हुई, उन ते ज़िद करे बीह रहिया। उन खां पोइ सिंध असेंबली सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो। असेंबली अहिड़ो फ़ैसिलो कयो त नतीजे में हिते ॿोली जा वॾा हंगामा थिया ऐं वॾी खूनरेज़ी थी ऐं ॾाढ मुर्सी सां सिंधी ॿोली खे तस्लीम न कयो वियो। केतिरा दफ़ा सिंध असेंबली पंहिंजा इहे 18 पास कया, उन असेंबली खे जे उन 18 खे न मञियो वियो। उन खां पोइ ताज़ो सिंधी क़ौम या सिंध असेंबली इहो मुतालबो कयो, या सिंधी अदबी संगत ऐं सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि इहो मुतालबो कयो त न सिर्फ़ सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वञे, पर पाकिस्तान में जेके बि क़ौमूं पंहिंजो तारीख़ी वजूद रखनि थियूं ऐं उन्हनि क़ौमनि जूं पंहिंजूं ॿोलियूं आहिनि ऐं उन्हनि ॿोलियुनि जी वॾी तारीख़ी अहमियत आहे। बलोची ॿोली जंहिंमें हेॾो सारो बलोची अदब आहे,
बलोची शाइरी आहे, बलोची लोक कहाणियूं आहिनि, त उहो हेॾो सारो जेको बलोची अदब आहे उन बलोची अदब जे फ़रोग़ लाइ कमु कयो वञे, उन जे लाइ बजट रखी वञे ऐं उन बलोची ॿोली खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वञे। साॻिए नमूने सां पश्तो ॿोली, जंहिंजो हेॾो सारो वॾो शाइर रहमान बाबा, मशहूरु सूफ़ी शाइर, या उन खां पोइ ख़ुशहाल ख़ान खटक जी शाइरी, अजमल खटक जी शाइरी, तमामु वॾा शाइर ऐं वॾा अदीब पश्तो जा आहिनि। पश्तो जी वॾी तारीख़ी अहमियत आहे उन ॿोली जी, त उन ॿोली जे अदब खे तस्लीम कयो वञे, उन ॿोली खे क़ौमी ॿोली सूबे पख्तूनख्वा जो बनायो वञे। पर उते बि इहो हक़ पख्तूननि खे न ॾिनो वियो। साॻी सूरताल पंजाब जी, पंजाबी ॿोली तमामु वॾी शाहूकार ॿोली आहे, जंहिंमें वारस शाह जी शाइरी आहे, जंहिंमें खोड़ सारा शाइर आहिनि, पंजाबी लोक अदब आहे। त उन पंजाबी लोक अदब या उन पंजाबी ॿोली खे बि पंजाब जी क़ौमी ॿोली हुअणु खपे, उहो हक़ बि तस्लीम न कयो वियो ऐं साॻी तरह सिंधी ॿोली सां बि उहो ई सलूक कयो पियो वञे। नतीजे में अदीबनि जे एहतजाजनि ते हितां बाक़ाइदे बिल ठहियो, सिंधी असेंबली पास कयो, उन खां पोइ स्टैंडिंग कमेटी ठही, ॿ दफ़ा उन में नवाब यूसुफ लिगारी ऐं मारवी मेमण उहे बिल जेके उन कमेटी जे अॻियां पेश कया, पर उहे रद्द कया विया, उन्हनि बिलनि खे उछलायो वियो, उन ते गौर ई न कयो वियो। त आउं सम्झां थो त हेॾी सारी नाइंसाफ़ी जी किथे बि का गुंजाइश कान्हे त क़ौमनि जे ॿोली खे ख़तमु कयो वञे, क़ौमनि जे क़ौमी हक़ खे ख़तमु कयो वञे, माण्हू खां ॻाल्हाइण जो हक़ फुरियो वञे, माण्हू जी ज़ुबान कपी वञे। त इहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे जेका पाकिस्तान में मौजूदु जेके बि क़ौमूं आहिनि उन्हनि सभिनी सां आहे। इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत केतिरनि सालनि खां एहतजाज मल्हाए थी। फरवरी जे महीने खे सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जी जिदोजहद तौरु मल्हायो वञे थो। मुतालबा थियनि था, मुज़ाहिरा थियनि था, मुज़ाकरा थियनि था, सेमिनार थियनि था, धरना लॻनि था। जिदोजहद जो हर पुरअमन तरीक़ो सिंधी अदबी संगत ऐं सिंध जे सियासी ऐं समाजी धुरियुनि जिदोजहद जो हर पुरअमन तरीक़ो आज़मायो आहे, पर हितां जा हुकुमरान उन मुतालबे खे नथा मञनि, जहिड़ो कर को कुझु थियो ई कोन्हे को। आउं सम्झां थो त इहा अहिड़ी नाइंसाफ़ी जो शायदि किथे को दुनिया में मिसाल हुजे। अॼु मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, पर जीअं अॻे बि हर साल सिंध सरापा एहतजाज थींदी आहे, पर उन एहतजाजनि खे नथो मञियो वञे। हुकुमरान अलाए कहिड़ी ॿोली सम्झनि था। पुरअमन जिदोजहद जो हर तरीक़ो सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, सिंध जे ॾाहनि माण्हुनि, सिंधी अदबी संगत हर तरीक़ो आज़मायो आहे। हिते सदर पाकिस्तान खे लखनि जे तादाद में जेके ख़त लिखिया विया, लखनि जे तादाद में कार्ड लिखिया विया, हर ऐवान जे अॻवान खे खत लिखिया विया, कार्ड लिखिया विया, लखनि जे तादाद में। उन ते बि को जवाब कोन मिलियो। एहतजाजनि खे बि ॿुधो नथो वञे।
त हेॾी सारी नाइंसाफ़ी जंहिंमें ॾाढ मुर्सी जंहिंखे चइजे, ही उहा ॾाढ मुर्सी आहे जेका शायदि तारीख़ में किथे बि अहिड़ी ॾाढ मुर्सी न कई वई आहे। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध जे प्लेटफॉर्म तां सॼी दुनिया जे आलमी ज़मीर खे अपील थो करियां त पाकिस्तान में मौजूद क़ौमनि सां जेका ही क़ौमी हक़ तलफ़ी कई वई आहे उन्हनि जी ॿोलियुनि खे तस्लीम नथो कयो वञे, जॾहिं त उर्दू पाकिस्तान जे कंहिं बि रियासत या सूबे जी ॿोली नाहे। उर्दू ॿोली ॻाल्हाईंदड़नि जो को बि सूबो न आहे, का बि रियासत पाकिस्तान में न आहे। उर्दू ॿोली तारीख़ी तरह हुन वटि को एॾो वॾो अदब बि कोन्हे। उन ॿोली खे जंहिंजो को तारीख़ी वजूद न आहे, जंहिंखे को ख़ितो न आहे, जंहिंखे का क़ौम न आहे, हिकिड़ा पनाहगीर माण्हू जेके पनाह वठण लाइ आया ऐं घर जे भातियुनि खे चयो वञे त तव्हां उन्हनि आयल पनाहगीरनि जी ॿोली ॻाल्हायो, इहा हिकिड़ी वॾी ॾाढ मुर्सी आहे। ऐं दुनिया जे आलमी ज़मीर खे अपील थो करियां त हू हुकूमत पाकिस्तान ते अहिड़ो दबाव विझनि त जीअं हिते सिंधी, पश्तो, पंजाबी, बलोची, सराइकी या जेके ॿियूं ॿोलियूं पाकिस्तान में तारीख़ी तरह ॻाल्हायूं वञनि थियूं, उन्हनि जे क़ौमी ॿोली वारे हक़ खे तस्लीम कयो वञे, उन्हनि जे फलाह ऐं फ़रोग़ लाइ इदारा क़ाइमु कया वञनि, उन्हनि जे लाइ बजेटूं क़ाइमु थियनि, जीअं उहे ॿोलियूं वधीक अॻिते तरक़ी कनि ऐं हुननि जो जेको लोक अदब आहे उन लोक अदब खे सहेड़ियो वञे, गॾु कयो वञे, त इहो दॿा आलमी तरह आलमी ज़मीर खे अपील करियां थो त अहिड़ो दॿा पाकिस्तान गवर्नमेंट ते विधो वञे। उनखां पोइ आऊं सॼी दुनिया में मौजूद सिंध जे आशिक़नि खे इहा गुज़ारिश थो करियां त हू सॼी दुनिया में जिते बि पाकिस्तान जा सिफ़ारतखाना आहिनि उते अहिड़ा मुज़ाहिरा कनि ऐं अहिड़ा यादाश्तनामा पाकिस्तान गवर्नमेंट खे ॾीनि, छो त सिंध सरापा एहतजाज आहे, पर इन एहतजाज जे दायरे खे वधाइण जी ज़रूरत आहे। इन जे लाइ सिंध जा सभु आशिक़ अॼोके ॾींहं ते हिकिड़ो अहिड़ो बुलंद आवाज़ कनि जो हितां जा ॿोड़ा हुकुमरान उहो आवाज़ ॿुधनि। उनखां अलावा सिंधी अदबी संगत अॼु सॼी सिंध में या जिते बि सिंधी अदबी संगत जूं शाखूं आहिनि उते सिंधी ॿोली जी अहमियत ते मुज़ाकरा कराए पई, सिंधी ॿोली जी अहमियत खां वाक़ुफ़ु कयो पियो वञे। ऐं सहाफ़ती इदारनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त उन्हनि सभिनी मुज़ाकरा जेके थियनि पिया सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां उन जी रिपोर्टिंग कनि, जीअं सॼी दुनिया खे इहा ख़बर पवे त सॼी सिंध पंहिंजी क़ौमी ॿोली सिंधी ॿोली जे हक़ लाइ मुतालबो करे पई। शाल असांजी ही जिदोजहद कामयाब थिए ऐं सिंधी ॿोली सिंध जी क़ौमी ॿोली थिए ऐं उन सां गॾु पाकिस्तान में मौजूद जेके बि क़ौमूं आहिनि, बलोची ॿोली आहे, पश्तो ॿोली आहे, पंजाबी ॿोली आहे, सराइकी ॿोली आहे, सिंधी ॿोली आहे, त उन्हनि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि तौरु तस्लीम कयो वञे ऐं उन्हनि जे फलाह ऐं बहबूद लाइ बोर्ड ठाहिया वञनि, बजेटूं रखियूं वञनि, त जीअं जेको लोक अदब जेको ज़ाय पियो थिए उन लोक अदब खे बचाए सघिजे, उन ॿोली जी तरक़ीअ लाइ
कमु करे सघिजे। शाल साईं जी ही जिदोजहद सोभारी थिए ऐं असां सभु पंहिंजे अॼोके ॾींहं खे अहिड़ी ताक़त सां मल्हायूं जो सॼो आलमी ज़मीर जागी पवे ऐं हिकिड़ो वॾो दॿाउ विधो वञे जीअं हिते असांजे मौजूदु हुकुमराननि जी अखि खुले ऐं पाकिस्तान में मौजूदु जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि खे क़ौमी ॿोलियुनि जो हक़ ॾिनो वञे। तव्हां सभिनी जी महिरबानी। इन सां गॾु तव्हां पंहिंजे मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। यार ज़िंदा सोबत बाक़ी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन